न पर अवाम खे ॾिनियूं वेंदियूं। पंजाब ऐं KPK जियां सिंध हुकूमत बि अवाम जी नुमाइंदगी करे थी। छा नवां कानून रुगो सिंध लाइ ठाहिया वेंदा आहिनि? वज़ीर आज़म प्रोग्राम में यूसीस जा रस्ता नालियूं ऐं ओताकूं ठाहींदव त इहा सुठी ॻाल्हि नाहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त ख़त लिखण खां पोइ सिंध जा ख़दशा ख़त्म करण बदिरां वधीक नुक़सानु ॾिनो वियो। बजट में सिंध लाइ नयूं स्कीम्स न रखियूं वयूं। वफ़ाक़ खे आख़िरी भेरो लिखियल ख़त में चयो हो त लॻे थो त ॿोड़नि सां ॻाल्हाए रहियो आहियां। हाणे त ख़त लिखण बि छॾे ॾिनो। फटनि ते लूणु बुरकण को वफ़ाक़ खां सिखे। बजट जी स्कीमुनि ते अॼु इख़्तिलाफ़ी नोट वफ़ाक़ ॾांहुं माणियो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ते नूरियाबाद पावर प्लांट करप्शन रेफरेंस में फ़र्दे जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तरफ़ां जाली बैंक अकाउंट्स स्कैंडल में जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करण लाइ 3 जून जी तारीख़ मुक़ररु। अदालत जवाबदार मोहम्मद अली खे इश्तिहारी करार ॾींदे संदसि ख़िलाफ़ दाइमी वारंट्स जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिकु ॾींहं लाइ हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। अदालत तरफ़ां वॾे वज़ीर सूदो रेफरेंस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे 3 जून ते पेश थियण जो हुकुम। सिंधी वसंदनि ते वालार ख़िलाफ़ बहरिया टाउन आॾो एहतिजाज करण ते क़ौम परस्त क़यादत ख़िलाफ़ वधीक 9 केस दाख़िल। FIRs जो अंगु 12 थी वियो। मलीर थाणे ते दाख़िल 2 केसिस में क़ौम परस्त क़यादत समेत 500 कारकुन नामज़द। दहशतगर्दी, भनराह, हंगामो ऐं फुलुट जा कलम शामिल। केसिस में STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, SUP सरबराह जलाल महमूद शाह, सनान कुरैशी, अयास लतीफ़ पलीजो, नवाज़ शाह बाडाई, नामियारे लेखक गुल हसन कलमती समेत ॿिया नामज़द। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सिंध हाई कोर्ट हैदराबाद मां 3 केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत कराई वरिती। 25 हज़ारनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत। अदालत पुलिस खे डॉक्टर कादिर मक्सी खे 10 ॾींहंनि लाइ गिरफ़्तारी खां रोके छॾियो। ॼाम शोरो जी अदालत कोटड़ी मां बग़ावत केस में गिरफ़्तार 7 कारकुननि खे ज़मानत ते आज़ादु करे छॾियो। ठठो जे इलाइक़े धाबेजी में पुलिस जी जिस्कम अॻवान नवाज़ शाह भाडाई जी ज़रई फॉर्म ते चढ़ाई। ओताक ते वेठल 2 महिमान गिरफ़्तार। जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी गिरफ़्तारी बाद गुमशुदगी ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। सनान कुरैशी जे भाउ कौसैन कुरैशी तरफ़ां दरख़्वास्त में वफ़ाक़, सिंध सरकार, पुलिस ऐं रेंजर्स खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त कानून लागू कंदड़ इदारनि 7 जून ते सनान कुरैशी खे गिरफ़्तार कयो। अञा ताईं अदालत में खेस पेश नाहे कयो वियो। सनान कुरैशी जी जान खे ख़तरो आहे। अदालत खां सनान कुरैशी जी बाज़ियाबी जो हुकुम ॾियण जी इस्तदा। बहरिया टाउन धरणे खां पोइ दहशतगर्दी केस ऐं जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ समूरी सिंध में हड़ताल। मुख़्तलिफ़ शहरनि में जिस्कम कारकुन रस्तनि ते निकिरी आया। कंदकोट में मुकम्मल शटरबंद हड़ताल। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुज़वी हड़ताल। कारकुननि जा मुज़ाहिरा। गंबट में कारोबार बंदि। पुलिस तरफ़ां ज़बरदस्ती दुकान खोलाइण तां कारकुननि ऐं अहलकारनि में मुंहुं मारी। तंगवाणी, मटियारी, हाला, भिटशा, न्यू सईदाबाद, रतोदेरो, लाड़काणो ऐं दौलतपुर में हड़ताल बाद जिस्कम कारकुननि जा मुज़ाहिरा। जिस्कम चेयरमैन जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ नारेबाज़ी। ठठो ऐं घारो में मुकम्मल शटरबंद हड़ताल। कारोबारी मरकज़नि सूदो, पेट्रोल पंप्स ऐं CNG स्टेशन्स न खुलियो। क़ौम परस्त कारकुननि जे मुज़ाहिरे दौरान सिक्योरिटी सख़्त। नवाबशाह जे काज़ी अहमद बांधी सकरंड समेत ठारू शाह, मीरो ख़ान ऐं ॿियनि शहरनि में बि शटर डाउन। जिस्कम कारकुननि जा हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड्स खणी मुज़ाहिरा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पुलिस 15 खां वधीक जिस्कम कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। कोटड़ी मां 6, वगण शहर मां 4 ऐं मलीर जे गुलशन हदीद मां 3 कारकुन गिरफ़्तार। सिंध जी वकील बिरादरी बि बहरिया टाउन धरणे खां पोइ धरती धड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी जा केसिस ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणिजी वई।
हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदते अदालती कार्रवाई जो बाइकॉट, धरती धड़न खिलाफ सरगर्म मलीर पुलिस खिलाफ मज़म्मती ठहराव मंजूर। ॼाम शोरो मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाई जे बाइकॉट बाद एहतजाजी मुज़ाहिरा। वकील बिरादरी जो चवणु आहे त मलीर पुलिस सिंधी वसंदनि जो तहफ़ुज़ करण बदिरां क़ौम परस्त क़यादत ऐं धरती धड़नि मथां दहशतगर्दी जा केसिस दाख़िल कया। अहिड़े शर्मनाक अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। क़ौम परस्त क़यादत ख़िलाफ़ दाख़िल केसिस ख़त्म करे गिरफ़्तार कारकुननि खे फ़ौरी आज़ाद करण जो मुतालबो। प्रोटेस्ट करना हर एक का हक है, लेकिन उस प्रोटेस्ट के दरमियान कानून को हाथ में लेना किसी का हक नहीं है। जिन लोगों ने कानून को हाथ में लिया है, जिन लोगों ने इंस्टिगेट किया है, अब वो समझ रहे हैं कि आगे हम और करेंगे, ये अलाउ नहीं है। हाँ, बहुत ज़्यादा फुटेजेस अवेलेबल, उन सबको एनालाइज किया जा रहा है और इंशाल्लाह ताला हम हकी लोग जो होंगे जो उनको हम सजा देंगे और जो उनको इंसाइट करने वाले उनको सजा देंगे। ये नहीं कि होगा कि जी सिर्फ गरीब आदमी जो है वो वर्कर को दे दिया और मुराद अली शाह को छोड़ दिया, ऐसे नहीं होगा। और मैं किसी पे इल्ज़ाम अभी नहीं डाल रहा, सारी चीज़ इन्वेस्टिगेट होके जो सही कल्प्रेट्स होंगे उनको सज़ा होगी, किसी को गलत सज़ा नहीं होगी। लेकिन एक तरफ ये कहना कि जी ना करो, जैसे होता है ना, वो हम बचपन से देखते हैं कि जब दो लड़ रहे होते हैं तो जिसको मार खिलवानी होती है उसी को रोकते हैं, यार नहीं करो दूसरा मार रहा होता है। ये हालत। बहरिया टाउन में भनडरा कंदड़ ऐं खेनि भड़काईंदड़नि ख़िलाफ़ एक्शन खयो वेंदो। रुगो ग़रीब कारकुन पकड़ में न ईंदा। बहरिया टाउन ते हंगामो कराइणो हुजे हां त CCTV कैमरास खुलियल छो रखे हां। सबूत आहिनि त मुज़ाहिरीन मां ई कुझु माण्हुनि हंगामा कया। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट बनी ॻाल्हाइजी आहे। बहरिया टाउन खे बि रेगुलराइज़ कयो ऐं बहरिया टाउन ख़िलाफ़ केसिस बि ख़त्म कया विया। बहरिया टाउन के वधीक ज़मीन घुर्जे त कानूनी तरीक़ेकार मौजूद आहे। हुकूमत कारोबार खां नाहे रोकियो। एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हू सम्झनि था त वधीक अहिड़ा कम कंदा त ईअं करण न ॾिनो वेंदो। भनडरा वाहिन ऐं मुल्क मुख़ालिफ़ नारेबाज़ी जो समूरियूं वीडियोज़ मौजूद आहिनि। जांच करियूं पिया, कंहिंखे बि बेगुनाह गिरफ़्तार न कयो वेंदो। ईअं न थींदो त रुगो कारकुन गिरफ़्तार थियनि ऐं मुराद अली शाह खे छॾे ॾियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली बैंक अकाउंट्स केस ऐं ज़मीनुनि जी गैर कानूनी अलॉटमेंट रेफरेंस में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त उकलाए छॾी। केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछाणो कयो त काइम अली शाह जी उमिरि केतिरी आहे, जंहिं ते वकील अदालत खे ॿुधायो त काइम अली शाह 85 सालनि जो आहे। अदालत सवाल कयो त छा काइम अली शाह जी गिरफ़्तारी ज़रूरी आहे। नैब वकील जवाब ॾिनो त काइम अली शाह जी गिरफ़्तारी जी का घुर्ज नाहे। अदालत काइम अली शाह जी दरख़्वास्त उकलाए छॾी। डहरकी ट्रेन हादसे बाद रिलीफ ऑपरेशन मुकम्मल। इंजण ऐं 17 बोगियूं हटायूं वयूं। DS सखर 29 कलाकनि बाद रेलवे ट्रैक ते ट्रैफिक बहाल करण जी दावा करे छॾी। हादसे में 63 मुसाफ़िर फौत, 100 खां वधीक ज़ख़्मी थिया। हादसे जी शुरूआती जांच रिपोर्ट तैयार। हादसो अप ट्रैक ख़राब हुजण सबबु पेश आयो। ट्रैक ते ताज़ी कयल वेल्डिंग जो जोड़ टुटण सबबु मिलत एक्सप्रेस जूं 12 बोगियूं डाउन ट्रैक ते किरी पयूं, जंहिं बाद डाउन ट्रैक तां ईंदड़ सर सैयद एक्सप्रेस बोगियुनि सां टकराइजी वई। हादसे सबबु सर सैयद एक्सप्रेस जी इंजण ऐं 4 बोगियूं बि पटड़ी तां लही वयूं। हादसे जो शिकार थियल ट्रेन जी इंजणनि जी ब्लैक बॉक्स मां डेटा कढी पई वञे। ब्लैक बॉक्स मां मिलियल डेटा जांच लाइ मोकिली वेंदी। मुझे पता है कि द ऑनरेबल मेंबर फ्रॉम नारोवाल सीम्स टू बिलीव कि उसके हाइट के मुताबिक उससे बुलाया जाना चाहिए। सर ये कागजी ओहदेदार है, इसका कोई हैसियत ही नहीं है। ये पता नहीं क्यों आपके सामने ऐसे बात कर रहे हैं। कोई कागजी ओहदेदार नून लीग का खड़े हो जाता है, वो सिर्फ और सिर्फ अपनी सियासत चुकाने के लिए खड़े हो जाते हैं। कोई अपना दौर का सीपैक का शुरू हो जाता है तो कोई कहता है कि इफ्तिफाक फाउंड्रीज के लिए उन्होंने ट्रेन का जो आयन है वो उठाया है। सियासत में पॉइंट ऑफ नो रिटर्न नहीं होता। हम एक सियासी जमात है, पीपल्स पार्टी भी सियासी जमात है। हमारा और कोई रिश्ता आपस में नहीं। जो उनकी लीडरशिप है उनसे मेरी गुजारिश होगी कि कुछ ज़र्फ होते
कुछ काम करने का तरीका होता है, तो बात करने का तरीका होता है, वो सीख। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कौमी असैम्बली में नून लीग अगवान एहसन इकबाल मथा तनकीद ते नवाज़ लीग अगवान जो रद्द अमल। अगूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो चवणो है तो पीपी क़यादत के गुजारिश हूंदी तो कुछ ज़र्फ़ हूंदो आहे, ॻाल्हाइण जो तरीक़ो सिखी वठो, सियासत में वापसी जा दर बंद नाहिनि थींदा। पीपी ऐं नवाज़ लीग सियासी पार्टीज़ आहिनि, उन खां सवाइ ॿिन्ही में को ॿियो रिश्तो नाहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त 1948 खां हेल ताईं का बि इलेक्शन शफ़ाफ़ नाहे थी। ॿुधायो वञे त उन जो फ़ाइदो कंहिंखे थियो ऐं चूंडुनि जी शफ़ाफ़ियत ते कहिड़ो असरु पियो। ट्रुथ कमीशन जोड़ी वञे त हक़ीक़तूं पधरियूं थी वेंदियूं। ट्रेन जो वॾो हादसो थियण बावजूदि हुकूमत खे का बि पशेमानी नाहे। जेको वज़ीर आज़म 5 मिंटनि लाइ क़ौमी असैम्बली अची हादसे जे मुतासिरनि सां हमदर्दी जो इज़हार नथो करे सघे, उन मां मुल्क जी बहितरी लाइ कहिड़ी उमेद कजो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन समां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।